चुन्नू मुन्नू पप्पू ऐं तारा पिकनिक ते आया आहिनि। इहे पाण सां गॾु खाइण जे लाइ बास्केट बि खणी आया आहिनि। अड़े हे छा, हिन बास्केट में त खाइण जूं शयूं तमामु घटि आहिनि। 1 सैंडविच, 1 सूप, 1 समोसो ऐं 1 चॉकलेट। हाणे छा थींदो? का ॻाल्हि नाहे। चुन्नू मुन्नू पप्पू ऐं तारा हिननि सभिनी शयुनि खे फ्रैक्शन जी मदद सां इक्वल यानी बराबरि विराईंदा। तारा हिन स्क्वायर सैंडविच खे विच मां कटींदी यानी हाफ कंदी। पर चुन्नू मुन्नू पप्पू ऐं तारा त 4 आहिनि ऐं हे 2 हाफ्स यानी 2 पार्ट्स आहिनि। हाणे छा थींदो? हिननि 2 हाफ्स खे तारा अलॻि अलॻि विच मां बराबरि कटींदी। हाणे हे क्वार्टर थी वियो। हे 4 बराबरि क्वार्टर्स यानी 4 इक्वल पार्ट्स आहिनि। हाणे चुन्नू मुन्नू पप्पू ऐं तारा आराम सां खाई सघनि था। छा हिन समोसे खे चुन्नू बराबरि हिस्सनि में विराए सघे थो? सोचियो। अचो मां चुन्नू जी मदद कयां थी। हे समोसो ट्रायंगल जहिड़ो आहे त चुन्नू हिन खे सिर्फ़ मथां खां हेठि ई कटे सघे थो यानी 2 हाफ्स में। जेकॾहिं हो खाॿीअ खां साॼे पासे कटींदो त उहो अनइक्वल थींदो यानी मथियों हिसो हेठियनि हिसे खां नंढो हूंदो ऐं असांखे त समोसो बराबरि हिसनि में घुरिजे। पप्पू चॉकलेट खे बराबरि हिसनि में कीअं कंदो? चॉकलेट रेक्टेंगल जी तरह आहे ऐं पहिरियां खां ई 4 बराबरि हिसनि में आहे त पप्पू हिन खे आराम सां 4 हिसनि में करे छॾींदो। छा तव्हांखे ख़बर आहे त पप्पू हिन चॉकलेट खे हीअं 2 पार्ट्स में करे सघे थो? मुन्नू सूफ खे ॾिठो ऐं सोचियो त हे कुझु सर्कल जहिड़ो आहे। तव्हां हिन जी मदद करियो ऐं ॿुधायो त हो हिन जा 2 हाफ्स करे या 4 क्वार्टर्स। सूफ जा 2 हाफ्स बि थी सघनि था ऐं 4 क्वार्टर्स बि यानी सूफ जो टुकड़ो सभिनी खे मिली सघे थो। तव्हां पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी इक्वल ऐं अनइक्वल हिसनि वारनि शेप्स खे अलॻि करियो।